अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आशिक ज़हर पियाक वेह ॾिसी वेसन घणो, कड़े ऐं कातल जा हू हमेशा हिराक, लॻिन लऊं लतीफ़ चए फना किया फिराक, तोड़े चिकन चाक तबे आहन सलिन आमसी। भलारे बिरदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं, जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 15 जनवरी 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूं माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। इंतज़ामी बेअसी जी हद इहा आहे जो इंतज़ामिया सदाईं सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ा कंदी रही आहे। हिन भेरे जॾहिं कारपोरेट फार्मिंग वसीले सिंध जी ज़मीन कंपनियुनि हवाले कई पई वञे, तॾहिं सिंध जा रहवासी सरापा एहतजाज बणिजी एतिराज़ करे रहिया आहिनि ऐं हू चवनि था त सिंध जे ज़मीननि ते पहिरियों हक़ सिंध जे बेज़मीन हारियुनि जो आहे। पर जॾहिं हुकुमराननि में लालच अची वञे तॾहिं इहो थियणु मुमकिन किथे आहे जो मिसकीन मारवड़नि खे ज़मीनूं मिली सघनि। हू बि हर दौर में सिंध जा पैसा धारियुनि खे मिलंदा रहिया आहिनि ऐं सिंध जा वसीला बि धारिया फॿाईंदा रहिया आहिनि। हिन भेरे 190 मिलियन पाउंड केस में जेको पैसो पाकिस्तान वापसि आयो उहो बरतानवी हुकूमत पारां न मोकिलियो वियो हो। उहा रक़म बरतानिया में मल्क रियाज़ जे क़ाइमु कंपनियुनि मां सुप्रीम कोर्ट जे अकाउंट में आई। बरतानवी हुकूमत सां न अहिड़ो मुआइदो न ई इन क़िस्म जो मुआइदो थियो आहे। उन केस में नवाज़ लीग जे माण्हुनि सबूत ॾेई सभु कुझु पधिरो करे छॾियो। NCA पंहिंजी जांच में इहो पधिरो करे चुकी आहे त उन में चोरी साबित न आहे थी। मल्क रियाज़ जी पंहिंजी ख़राब साख जे करे उहो केस उजागर थियो हो। हूअ ज़मीननि ते कब्ज़ा कंदो रहियो आहे, हुनखे चोर कोठियो वेंदो आहे। इमरान ख़ान खां बि ग़लती इहा थी त जॾहिं वज़ीर अज़म हो त जांच जो हुकुम ॾिए हा त मल्क रियाज़ जो उहो पैसो पाकिस्तान खां ॿाहिरि कीअं वियो। उन ॾोह में FBI बि शरीक जुर्म आहे। हिन वक़्त बि नवाज़ शरीफ़ हुजे या शहबाज शरीफ़ मल्क रियाज़ ते कॾहिं बि हथ न विझंदा। उन केस में उन वक़्त जे वज़ीर अज़म कहिड़नि इख़्तियारनि खे ओरांघियो उनजी का बि वज़ाहत न आहे। उहो पैसो मल्क रियाज़ टैक्स बचाए बरतानिया खणी वियो हो। उन क़िस्म जो पैसो जॾहिं पकड़ियो वेंदो आहे त उन ते सज़ा नाहे ईंदी, रुॻो टैक्स या ॾंड लॻंदो आहे। मल्क रियाज़ जे क़ाइमु कयल बेरिया टाउन वटि केतिरी ज़मीन हुई ऐं हुन केतिरा कब्ज़ा कया, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ा इंकशाफ पिणु साम्हूं ईंदा रहिया आहिनि। 2023 जी हिकु रिपोर्ट में इहो बि इंकशाफ साम्हूं आयो हो त बेरिया टाउन वटि 2,31,000 एकड़ ज़मीन कब्ज़े हेठि आहे। बेरिया टाउन ख़िलाफ़ पहिरें पटिशनर ऐं सुप्रीम कोर्ट जे क़ाइमु कयल सर्वे कमेटी जे मेंबर महमूद अख्तर नक़वी केतिरा इंकशाफ साम्हूं पिणु आंदा हुआ। इहो बि इंकशाफ साम्हूं आयो हो त मल्क रियाज़ पारां बेरिया टाउन कराची खे हब चौकी ऐं खीरथर पार्क ताईं वधायो वियो आहे। रिपोर्ट में इहो इंकशाफ पिणु साम्हूं आयो हो त बेरिया टाउन ओल्ड जी 58% मुबीना हथरादू लेआउट प्लान में 37,777 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो थियल हो। रिपोर्ट में न रुॻो लेआउट पर हर हद में रिहायशी तोड़े कमर्शियल प्लाटनि जा तफ़सीली रेट बि लिखियल हुआ। बेरिया टाउन कराचीअ जूं 60 खां मथे हद तयारु थी चुकियूं, जिते तइमीराती कम बि जारी हुयो। बेरिया टाउन कराची जो कब्ज़ो नेशनल खीरथर पार्क ऐं हब चौकी ताईं वधी वियो हो। यादि रहे त रिपोर्ट में ज़मीन जो मुल्ह 43 खरबनि खां बि वधीक ॿुधायो वियो, जॾहिं त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जी अदालत पारां बेरिया टाउन खे 16,000 एकड़ ज़मीन ॾियण ऐं 460 अरब रुपया वठण जो फ़ैसिलो अॻे ॿुधायो वियो।
पर तंहिं बावजूदि 460 अरब ॿेरिया इंतज़ामिया पारां हुकूमत या सुप्रीम कोर्ट खे न मिलिया हुआ। गॾोगॾु सुप्रीम कोर्ट सिंध हुकूमत खे मुकमिल रिकॉर्ड खणी अचण जो पिणु चयो हो, पर अञा ताईं बैरिया टाउन जीअं जो तीअं क़ाइमु आहे। बैरिया टाउन ख़िलाफ़ त का बि कार्रवाई कोन थी थिए, न वरी मलिक रियाज़ ख़िलाफ़ का कार्रवाई थी आहे। बैरिया टाउन या मलिक रियाज़ सां जेके सहूलियतकार वक़्त जा हुक्मरान हुआ, उन्हनि ख़िलाफ़ बि का कार्रवाई साम्हूं नाहे आई। बसि सिंध जूं ज़मीनूं कॾहिं बैरिया टाउन जे हवाले थियूं त कॾहिं DHA सिटी खे ॾिनियूं वियूं ऐं हाणे कारपोरेट फार्मिंग वसीले सिंध जूं ज़मीनूं गड़कायूं वेंदियूं ऐं सिंध वासियुनि खे वतन में बेवतन करण जूं साज़िशूं कयूं वेंदियूं। हीअ साज़िशनि जी कहाणी का अॼु जी नाहे, सदाईं ईअं थियो आहे। हिन मुल्क जे क़ाइमु थियण खां वठी अॼु ॾींहं ताईं सिंध नाइंसाफ़ियुनि जी ज़द में आयल आहे। सिंध खे इंसाफ़ तॾहिं मिली सघंदो जॾहिं सिंध जा माण्हू सुजाॻ थी हक़नि जी हासिलात लाइ मुसलसिल जाग खोड़ींदा। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। मीरपुर ख़ास सां वास्तो रखंदड़ जाखोड़ी किरदार ताज मोहम्मद रिंद अलमारूफ़ ताज बलोच जी यादि में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो हो। ताज़ियती मेड़ाके में मुख़्तलिफ़ अॻवाननि पारां खेसि भेटा पेश कई वई। नामियारे लेखक ऐं नावल नवीस मंज़ूर थईं पिणु शिरकत कई ऐं लेख पढ़ियाई। जेको लेख असीं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था, जंहिंजो उनवान आहे चङो चेटनि में मिलंदासीं। माण्हू जे अंदर जी तशरीह करणु ॾुखी हुजे थी। उहो नामुमकिन हुजे थो त माण्हू कीअं ई छा सोचे थो, पर ईअं ज़रूरु आहे त कुझु माण्हुनि लाइ जाचे ॿुधाए सघिजे थो त हीउ माण्हू कीअं आहे ऐं छा थो सोचे। मूं किथे पढ़ियो हो त जॾहिं कंहिंखे का ख़ुशी हासिलु थिए त सम्झणु घुरिजे त उहो सही रस्ते ते आहे। ताज मोहम्मद बलोच उन्हनि माण्हुनि मां हो जेको ॿियनि जे ख़ुशियुनि मां पंहिंजे लाइ ख़ुशी जा कुझु पल हासिलु कंदो हो। मूं कॾहिं मीरपुर ख़ासि न ॾिठो हो। हीअ ॻाल्हि 1994 जी आहे, जॾहिं मां सरकारी नौकिरी जे अज़ाब खे भोगण लाइ मीरपुर ख़ासि मोकिलियो वियो हुअसि। मीरपुर ख़ासि ईअं हो जो न मुकमिल शहर हो न मुकमिल ॻोठ। वेकरा कुशादा रस्ता, निमन जा विशाल घाटा वण, अंग्रेज़नि जे तामीर थियल ख़ूबसूरत कुशादी रेलवे स्टेशन, कुझु सिनेमाऊं, फ्रूट फार्म, क्लासिकल क़दीमी सब्ज़ी मार्केट, किताबनि जा स्टॉल, फोटे जे हलवे जो वाहिद दुकान जिते हफ़्ते में हिकु भेरो ज़रूरु वञिबो हो, बल्दियाती पब्लिक लाइब्रेरी। पर हीअ समूरियूं शयूं मुंहिंजे ज़हनी सकून ऐं इत्मीनान लाइ काफ़ी न हुयूं। मूं अजीब तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारी आहे। मां उन्हनि माण्हुनि ऐं जॻहनि जी तलाश में हूंदो आहियां जिते ख़्यालनि ऐं चाहतनि जी ख़ुसूसियत खे परोड़े ऐं सम्झी सघिजे। अहिड़नि माण्हुनि ऐं जॻहनि दरमियान ख़ामोशी सां वञी वेही रहां थो ऐं ख़ालिक जो शुक्र अदा करियां थो त मूंखे दुरुस्त माण्हू ऐं सही माॻ अता कयो। मीरपुर ख़ासि में मुंहिंजो हिकु ई दोस्त ऐं क्लास फेलू हो कलंदर बख़्श लगारी, जंहिं पोइ वकालत शुरू कई। हाणे मीरपुर ख़ासि जो कामयाबु वकील आहे। हुन रिश्ते नाते अॼु बि मां हुनजे समूरे कुटुंब जी इज़त करियां थो। कलंदर सभिनी में मुख़्तलिफ़ आहे। ईअं न त हूअ मुंहिंजो दोस्त आहे, पर हिन माण्हू अंदरि केतिरा गुण आहिनि। मां उन्हनि मां सिर्फ़ु हिकु ॻणाए सघां थो त हीअ पंहिंजे अंदरि कलंदर जहिड़ी दिलि रखे थो, नरम ऐं बेचैन। कलंदर अञा पंहिंजी वकालत शुरू न कई हुई तॾहिं हीअ पेस्टिसाइड जहिड़े रत पीअंदड़ इदारे में मुलाज़मत कंदो हो ऐं हमेशह घणे सफ़र में रहण करे हिन सां हफ़्ते महीने में मुलाक़ात थींदी हुई, जेका मूं अजनबी लाइ काफ़ी न हुई। सख़्तु अकेलाइप जे करे मां हैदराबाद खां मीरपुर ख़ासि ट्रेन ज़रिए रोज़ानो सफ़र करणु लॻुसि। उन दौरान हिकु अहिड़ो वाक़ियो थियो जंहिं मूंखे न सिर्फ़ु ट्रेन छॾाई, पर 5 खां 6 सालनि ताईं मीरपुर ख़ासि जो मुस्तक़िल शहरी बणिजी रहणु लॻुसि। उहो वाक़ियो हीअं हो, मीरपुर ख़ासि में मुंहिंजा कुझु ॻोठाई ज़ात जा सोलंगी रहंदा आहिनि।
हीअ बेहद शरीफ़ ऐं मुहबत करण वारा ऐं सियासी समाजी तरह मुतहरिक माण्हू आहिनि। मूंखे पूरी तरह यादि न आहे त उहा गॾिजाणी कहिड़े हंधि ऐं कहिड़े कारण हुई, पर उन्हनि मूंखे उन गॾिजाणी में शरीक थियण जी दावत ॾिनी, जिते पोइ मुंहिंजे ॿिनि अहिड़नि माण्हुनि सां मुलाक़ात थी, जंहिं पोइ मूंखे हिमथायो त मां रोज़ानो ट्रेन जो सफ़र छॾे मिरपुरख़ास में रहणु शुरू करियां। उन्हनि मां हिकु माण्हू हो ताज बलोच, जंहिंखे चाचा करे सॾींदा हुआ, ऐं ॿियो अहिड़ो चहिरो हो जेको हाणे बि मुंहिंजे यादनि में तराशल आहे। हाणे बि मां जॾहिं मिरपुरख़ास वेंदो आहियां, पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खे पोइ ते ख़ाली करे वेंदो आहियां त जीअं वापसी ते महज़ उन जूं यादूं दिलि ऐं दिमाग़ में भरे खणी सघां। ताज महमद बलोच सां मुंहिंजी उहा पहिरीं मुलाक़ात हुई। हुन ॻोठाणी ज़िंदगी गुज़ारी। शहर सां हुनजो तालुक़ु रोज़गार करे हो, छाकाणि त हीअ मलेरिया जे इदारे में नौकिरी कंदो हो। हुनजी दिलि हिकु ॻोठाणे जी दिलि हुई। हुनजो ॻोठु गुल मोहम्मद रिंद मिरपुरख़ास खां को 10 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। जेकॾहिं कंहिं दोस्त खे रतनाबाद स्टेशन यादि आहे, उन तरफ़ खां काक बंगले जो रोड वठी हुनजे ॻोठु वञिबो हो। रतनाबाद स्टेशन 1912 में सेठ रतनचंद राय जे नाले ते तइमीर थी हुई, जेका हाणे कंहिं विरागी वांगुरु आख़िरी पसाहनि में आहे। पाकिस्तान हिन मुल्क असांजा समूरा निशान गुम कया आहिनि। असांजा हीरोज़ बि स्टेशन खां हीअ पूरी ज़मीन सेठ रतनचंद जी मिल्कियत हुई, जेका हुन रज़ाकाराणे तौरु अंग्रेज़ सरकार खे स्टेशन जी तइमीर वास्ते ॾिनी त जीअं आम माण्हू जो सफ़रु आसान थी सघे। छाकाणि त मिरपुरख़ास जंक्शन थियण खां अॻु हीअ स्टेशन माण्हू जो सफ़र जो ज़रियो हुई। रतनाबाद स्टेशन जे क़ाइमु थियण सां आम माण्हू जी न सिर्फ़ु मिरपुरख़ास शहर ताईं रसाई थी सघी, पर हिन इलाइक़े जो माण्हू मोनाबाऊ ऐं खोखरा पार खां इंडिया वञी सघियो थे। रतनाबाद जिते हाणे बिल्डर माफ़ियाउनि जूं रिहाइशी कॉलोनियूं तइमीर थी रहियूं आहिनि ऐं साम्हूं मोहम्मदी मेडिकल कॉलेज तइमीर थियल आहे, कंहिंखे बि यादि कोन्हे त हीउ समूरो इलाइक़ो सिंधी हिंदू सेठनि जो हो, जेके कंहिं क़दुरु पंहिंजी ज़मीन सां जुड़ियल हुआ ऐं पंहिंजी मिल्कियत मां अवाम जी फलाह जा शानदार कम कंदा हुआ। रतनाबाद मुमकिन आहे त हिन स्टेशन जो वहिंवार कागज़नि में ॾेखारियो वेंदो हुजे, पर हक़ीक़त हीअ आहे त हीउ स्टेशन पंहिंजे शानदार तारीख़ खां महरूम थी वीरान ऐं क़बर में तब्दील थी रही आहे। ताज महमद बलोच जो ॻोठु हिन रस्ते खां काकमल रोड ते आहे। काक बंगलो हीअ कंहिं बि माण्हू लाइ जादुई जॻह लॻंदी हूंदी, ऐं कंहिं हद ताईं मां बि उनजे शहर में मुब्तला रहियुमि, पर पोइ मालूम थियो त काक बंगलो हीउ लफ़्ज़ दरअसल मीरनि जी तख़लीक़ आहे। दरअसल मिरपुरख़ास ही ज़िले थियण खां अॻु बेराज एरिया सॾियो वेंदो हो। मीरनि जॾहिं हिन शहर जे बुनियादु मिरपुरख़ास जे नाले सां रखियो, तॾहिं हीउ शहर पंहिंजी आसूदगी ऐं अंबनि जे बाग़नि ऐं जिन्सनि करे वाक़ई बि ख़ासि हो ऐं आहे। काक बंगलो हिते को अहिड़ो बंगलो हुजे, मूंखे उनजी पूरी मालूमात कान्हे, पर लैंड रिफार्म खां पोइ मीरनि जूं जागीरूं हारियुनि में तक़सीम थियूं। हीउ नालो शायदि उनखां हलंदो पियो अचे। ताज महमद रिंद जो ॻोठु हिन रस्ते आहे। मुंहिंजे अज़ीज़ दोस्त अमीर बख़्श शर पंहिंजे किताब राय पेर रथ कया, जेको हुनजे यादगिरियुनि ते आधारियल आहे, हिकु शानदार तहरीर आहे, जंहिंमें हिकु पूरो बाब ताज महमद बलोच ते लिखियलु आहे, जेको वाक़ई बि पढ़ण जहिड़ो आहे। उन मां कुझु सिटूं अव्हां सां शेयर करियां थो। उन राति कचहरी में हिकु सोणो ऐं अछड़ो छोकिरो आयो। वॾा वार हुजनिसि, चयाऊं पए चाचो ताज आहे, ॾिसण में सभिनी खां नंढो। मां हैरान पए थियसि, ही छा किसो आहे। सभिनी खां नंढो ऐं सभिनी जो चाचो। सिंध यूनिवर्सिटी मां MA अंग्रेज़ी कयल हुयसि। अॻूणो कम्युनिस्ट ऐं हाणे सगा जो अॻवान। वोटर लिस्टूं सिंधी में छापण ऐं वन यूनिट ख़िलाफ़ हलंदड़ तहरीकनि में सरगर्म रहंदड़ ताज बलोच स्टूडेंट्स विंग सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जो अॻवान हो। भलोड़ तकरीर करे स्टेज तां लही वेंदो हो। वधीक दिलचस्प ॻाल्हि हुन लिखी त सिंध यूनिवर्सिटी में ॿिनि शागिर्दनि अली मर्दान शाह ऐं जान महमद खेड़ो जे मारिजी वञण वारे केस में पुलिस खेसि ॻोल्हींदी अची ॻोठु पहुती। हीअ हमराह बि को ओताकाॾो वणनि जी छांव में खट रखी वेठो हो। ओचितो पुलिस ॾिसी भड़को खाई पासे में बेलोरनि सां रांदि खेॾंदड़ ॿारनि सां गॾिजी रांदि खेॾणु शुरू थी वियो।
पुलिस वारनि खेसि ऐं ॿिनि ॿारनि ते ज़ोर भरियो त ॿुधायो त ताज बलोच किथे आहे। हमरा पंहिंजो पाण ई पुलिस खे वरंदियूं ॾींदो रहियो त चाचो हिते आयो ई कोन्हे, यूनिवर्सिटी पढ़णु वियो आहे। ताज मोहम्मद बलोच लाइ मां चवंदो आहियां त हीउ हिकु बेगर्ज़ ऐं बेहद कमिटेड इंसान हो। हीउ मुंहिंजे उन्हनि कामरेड दोस्तनि मां हो जंहिंसां मां पंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं करे सघंदो हुअसि। हुन जे मिज़ाज में चङाई ईअं भरियल हुई जो उहा हर हंधि महसूसु थींदी हुई। हीअ पंहिंजे ज़िमे जेको कमु खणंदो हो पूरो करण खां पोइ सुख सां सुम्हंदो हो। हिन में मूं कॾहिं बि अरमान ऐं पछताव वारी बीमारी कान ॾिठी। हमेशह मुतहरिक सफ़र में रहंदड़ हीउ शख़्स जॾहिं सगा में मुतहरिक थियो त हुनखे शानदार बनायाई। हुन पाण खे अजाई ॻाल्हियुनि खां महफ़ूज़ रखियो। कंहिं यार दोस्त खे परचाइणो आहे त चाचा ॾांहुं हली वञिबो हो। हाणे जॾहिं मां हुन जे तड़े ते वेठो हुअसि त तॾहिं पंहिंजे यार न्याज़ लिगारी ॿुधायो त चाचो किथे किथे त सगा जे मुख़ालिफ़ उमेदवारनि जे हक़ में वर्क करण लाइ बि निकिरी पवंदो हो। हीउ मोहबत जे अॻियां सिर नवाए रखंदो हो। मूं मिरपुर ख़ासि ताज बलोच जे नज़रनि सां ॾिठो। हिन शख़्स करे मां हैदराबाद खां ट्रेन जो सफ़र छॾे मिरपुर ख़ासि में 3-4 साल रही पियुसि। वक़्तु ईअं गुज़रियो जो ख़बर ई न पई। असीं तक़रीबन रोज़ानो मिलंदा हुआसीं। मीर पाड़े में हुनजो घरु मुंहिंजो घरु हो। हुनजी ज़िंदगी जोड़ण में गुज़री हुन छिनण त कॾहिं सिखियो ई न हो। हूअ सभ जे दरमियां पुल जियां हो। सिंध जी कहिड़ी बि कुंड में अवामी इनकलाबी मेड़ हुजे, हथ में हिकिड़ी बि अख़बार वेढ़ियल पोइ कुर्सी ते अची वेहंदो हो। जे तक़रीर करायांसि त सभिनी खे सच मुंहं ते चई ॾींदो हो। हीउ इनकलाब जे सफ़र में को रख रखाव न कंदो हो ऐं इहा ई ॻाल्हि हुनखे बाक़ी सभ में मुनफ़रद करे थी। असां दोस्तनि जॾहिं प्रोग्रेसिव राइटर्स एसोसिएशन जी मिरपुर ख़ासि में शुरूआति कई त हीअ पहिरियों माण्हू हो जेको मूंसां गॾु बीठो हो। हिन जे कुटुंब में हाणे बि अब्दुर्रहमान जहिड़ा बहटिया मौजूदु आहिनि जिन में चाचा ताज बलोच जा उलड़ा पसजनि था। मां यकीन सां चवां थो त हुन जी गैर मौजूदगी में मिरपुर ख़ासि सां मुंहिंजो रिश्तो वधीक मज़बूत थींदो, छाकाणि त हीउ शहरु मुंहिंजो ॿियो घरु आहे। हीउ शहरु मुंहिंजे दोस्त चाचा ताज बलोच जो शहरु आहे जेको शहर जी हर तहरीक ऐं हर माण्हू जे अंदरि मौजूदु आहे। ताज मोहम्मद रिंद अलमारूफ़ ताज मोहम्मद बलोच बाबति लिखियल हीअ ख़ूबसूरत लिखणी असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं जेका लिखियल हुई नामियारे लेखक मंज़ूर थहीम जी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कया वेंदा आहिनि जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं मुख़्तलिफ़ लेखकनि जूं लिखणियूं, उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ अॻवाननि जूं ख़ूबसूरत ऐं यादगार तक़रीरूं। असीं अवां जी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां यादगार गीत पिणु पेश कंदा आहियूं। जेकॾहिं अव्हीं चाहियो था त पंहिंजे मोबाइल फ़ोन ते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात लाइव ॿुधी सघो त पोइ हींअर ई पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करे असांजा प्रोग्राम ॿुधंदा रहो। 17 जनवरी ते जदीद सिंधी क़ौम परस्ती जे बानी रहबर सिंध साईं GM सैद जी सालगिरह मल्हाई वेंदी। सालगिरह जे मौक़े ते मुख़्तलिफ़ जलसा पिणु मुनक़िद कया वेंदा जिन जूं तयारियूं जारी आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां पिणु मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद खे भेटा पेश कई वेंदी। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद लिखियो, क़ौमूं अक़ीदनि ऐं नज़रियनि ते जनम नाहिनि वठंदियूं पर वतन, ज़ुबान, तहज़ीब, जाग्राफ़ी हदनि ऐं इक़्तिसादी बुनियादनि ते ठहंदियूं आहिनि।
भलाशक अहिड़नि माण्हुनि खे असल माफ़ न करणु घुरिजे जेके ग़लति कम करे पोइ बि पछताइनि कोन था। कमज़ोर, बुज़दिल, बेवकूफ़ ऐं गद्दार में तमीज़ हुअणु ज़रूरी आहे। जेका ॻाल्हि ज़ोरी मढ़ी वेंदी आहे उहा पाईदार न हूंदी आहे। जेसीं असांजे कारकुननि जो इख़लाक़ दुरुस्त न थींदो तेसीं हूअ कुझु बि करे न सघंदा। मूं वटि त छा, पर कंहिं वटि बि का नई शइ कोन आहे। इहे सभु पुराणियूं शकिलूं आहिनि जिन खे नए नमूने नए अंदाज़ सां वरजायूं था। हर उहा ॻाल्हि करियो जेका करे सघो था। अव्हां ग़ुलाम आहियो। अव्हां जो हुकूमत ते को बि दबाव या असरु न पवंदो। इक़्तिसादियात खे दुरुस्त करण सां ई इंसाफ़ दुरुस्त थींदो। ज़िंदगी में क़ौमी भलाई लाइ जेको कुझु कबो आहे उहो कंहिं मोट वठण लाइ न कबो आहे। जॾहिं बि तव्हां का मक़सद लाइ पाण पतोड़ियो था ऐं उनजी मोट वठण लाइ सोचो था त पोइ तव्हां कुझु बि हासिलु करे न सघंदो। मूं वटि पार्टियूं, दस्तूर ऐं मुआइदा कॾहिं बि मक़सद खां वधीक मुक़दस ऐं पूॼा लाइक़ु न रहिया आहिनि। इख़्तिलाफ़ जेतोणीक अणवणंदड़ ॻाल्हि आहे, पर तरक़ी जी राह में मुक़ाबले जो हुजणु ज़रूरी सम्झो वञे थो। तज़ाद ऐं इख़्तिलाफ़ खां सवाइ तरक़ी नामुमकिन आहे। उन करे कंहिं बि मामले ते ज़ोरी इतफ़ाक़ राय या इतिहाद पैदा करणु क़ौमी ज़िंदगी में जमूद पैदा करणु बराबरि थींदो। इतिहाद हमेशह फितरी अंदाज़ में ई सुहनि था। आज़ादी, इंसाफ़, नेकी इंसानियत जा आला तरीन मुहरिक जज़्बा आहिनि। हर उहा ताक़त जेका इंसानियत जे उन्हनि बुनियादी तक़ाज़ाउनि खां मुनकिर आहे ऐं उन्हनि खे ख़तमु करणु घुरे थी, सा गोया हर इंसान खे मुक़ाबले लाइ ललकारे थी। असूल ऐं ज़मीर ते हली अकेलो रहिजी वञिजे, बजाए उनजे त ख़ुदी ऐं ख़ुददारी खे ख़तमु करे कामयाबी ऐं ताक़त हथु कजे। वक़्ती सब्र ऐं सुलह ज़माने जे दस्तूर मूजिबि आरज़ी कामयाबी खे पहुचाइनि था, पर बहितर इहो आहे त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिजे, बजाए उनजे त असूलनि ते सौदो करे वक़्ती फ़ाइदो हासिलु कजे। अदब क़ौमी ज़िंदगी जो आइनो हूंदो आहे। उन करे सिंधी अदब खे वतन जी मुहबत ऐं मारूड़नि जी सिक सां भरपूर करणो पवंदो ऐं हर अहिड़ी ॻाल्हि खां पासो करणो पवंदो जा असांखे सिंध वतन जी मुहबत खां परे करे। असां शख़्सी इक़्तिदार हासिलु करे ज़ाती ताक़त ऐं इज़त हासिलु करणु नथा चाहियूं, पर शख़्सी इक़्तिदार एवज़ इंसान ज़ात जे रोशन मुस्तक़बिल जा घुरिजाउ आहियूं। असां दुनिया जी नए सिर तइमीर में हिसो वठणु घुरूं था, जंहिंमें इंसान ज़ात अमन ऐं सलामती सां मुहज़िब ऐं मुतमदन ज़िंदगी गुज़ारे सघे। उन करे असां हिकु क़ौम जी हैसियत में पंहिंजे वतन जी आज़ादी जी घुर करियूं था, छाकाणि त जंहिं क़ौम जो वतन आज़ादु नाहे उहा क़ौम घणो वक़्तु ज़िंदा रही नथी सघे। ज़हनी ऐं मादी आज़ादी असांजे जनम जो हक़ आहे, पर उन्हीअ जी हासिलात क़ौमी शऊर, क़ुर्बानी ऐं इख़लाक़ जी बुलंदी खां सवाइ मुश्किल आहे। असांखे ग़ैर जानबदारी लफ़्ज़ जी माना सम्झण में पूरी ख़बरदारी इख़्तियार करणु घुरिजे। असांखे हेठियुनि हालतुनि में ग़ैर जानबदार रहणु न घुरिजे। हिकु तरफ़ हक़ हुजे, ॿिए तरफ़ नाहक़ हुजे। हिकु तरफ़ ऐंसा ऐं इंसाफ़ हुजे ऐं ॿिए तरफ़ ॾाढ ऐं जबर ज़ुल्म हुजे। हिकु तरफ़ हिदायत हुजे ऐं ॿिए तरफ़ गुमराही हुजे। हिकु तरफ़ आज़ादी हुजे ऐं ॿिए तरफ़ ग़ुलामी हुजे। हिकु तरफ़ मुहबत हुजे ऐं ॿिए तरफ़ नफ़रत हुजे। अहिड़ी हालत में असांखे अलीउल ऐलान हक़ वारी राह ऐं हक़ वारे गिरोह जी तरफ़दारी वठणु घुरिजे त जीअं हक़ ऐं इंसाफ़ जो पल ॻरो थिए। को बि शख़्स ओसिताईं इनफ़रादी तरक़ी ऐं दाइमी इज़त हासिलु करे नथो सघे जेसिताईं उनजी क़ौम आज़ादु, मुनज़िम ऐं तरक़ी याफ़्ता नाहे। बेइज़्ती, बुज़दिली, बेहिमती, बदइख़लाक़ी क़ौमी ज़िंदगी लाइ मौत जे बराबरि आहे। क़ौमी इमारत जो मुख्य पायो ॿोली या ज़ुबान आहे। जे ॿोली सलामत न आहे त क़ौमी इमारत जो ख़ैरु कोन्हे। ग़रीब ऐं शाहूकार, ज़ालिम ऐं मज़लूम, हाकिम ऐं महकूम जो ज़ोरी ऐं मसनूई इतिहाद क़ाइमु करणु ईअं आहे जीअं बघड़ ऐं ॿकरी जो इतिहाद, जंहिंमां ॿकरी खे हमेशह नुक़सानु ऐं बघड़ खे हमेशह फ़ाइदो ई पहुचंदो। सरज़मीन सिंध जे रहाकुनि खे इंसान ज़ात लाइ इतिहाद आलम, अमन ऐं तरक़ी लाइ हिकु ख़ासि पैगाम आहे ऐं उहो पैगाम दुनिया जे माण्हुनि ताईं ओसिताईं नथो पहुचाए सघिजे जेसिताईं सिंध मौजूदा नज़रियाती इख़्तिलाफ़नि ऐं फ़स्ताई फ़लसफ़नि मां जान छॾाए साम्राजी मुफ़ादनि जो ख़ात्मो आणे।
धारनि जी इक़्तिसादी सक़ाफ़ती ऐं सियासी इस्तिहसाल मां जान छॾाए हिकु आज़ादु मुल्क जो रूप नथी वठे। उन करे सिंध जी आज़ादी असांजे मक़सद जो हिकु हिसो आहे, पर तकमील न। ऐं सिंध खे आलमी तरक़ी ऐं बैन अल-अक़वामी अमन में हिकु पुल जो किरदारु अदा करणो आहे। फितरत जे हर तहरुक में तार ऐं सुर समायल आहे। पाणी जे वहिकरे, हवा जे झूटनि, पखियुनि ऐं जानवरनि जे ॿोलियुनि में तार ऐं सुर शामिल आहिनि। जहिड़ी तरह सिज जी रोशनी सभिनी जानदार शयुनि लाइ ज़रूरी आहे, अहिड़ी तरह कल्चर बि इंसान ज़ात जे अंदरूनी ख़ासि ज़ाहिरी इस्लाह ऐं आरास्तगी लाइ लाज़मी आहे। को बि माण्हू जो मजमूओ ज़ुबान ऐं कल्चर खां सवाइ क़ौम सॾाइण जे लाइक़ु थी नथो सघे। साॻी तरह का बि ज़ुबान ऐं कल्चर क़ौम जे वजूद खां अलहदा रही नथा सघनि। सियासी ग़ुलामी जो धक आर्ज़ी आहे। क़ौमी किरदारु, कल्चर ऐं ज़ुबान जी कमज़ोरी ऐं पस्ती दाइमी क़िस्म जी ग़ुलामी आहे। आम तरह अदब जा ॿ रुझान रहिया आहिनि, हिकु तफ़रीह तबे लाइ, ॿियो क़ौमी तरक़ी लाइ। असांजे शाइरनि ऐं अदीबनि पोएं क़िस्म जे अदब ॾे ख़ासि तवजह ॾिनो आहे। हिन ॻाल्हि खां इनकार थी नथो सघे त का बि क़ौम सियासी, इक़्तिसादी ऐं ज़हनी आज़ादी खां सवाइ तरक़ी करे नथी सघे। फ़लसफ़े मूंखे मासूमियत खां ॿाहिरि कढी शकनि जी दुनिया में धकेले छॾियो। फ़लसफ़े मूंखे इश्क जी माना ऐं मतिलब सां शनाख़्त कराई। फ़लसफ़ो इल्म जो जोहर आहे, उनखां सवाइ इल्मु बेजान आहे। फ़लसफ़े मूंखे तक़लीद मां कढी इज्तिहाद ऐं इनक़लाब तरफ़ राग़िब कयो। तारीख़ मूंखे ज़मीन जे सदियुनि खां लिकियल ख़ज़ाननि जी ख़बर ॾिनी। तारीख़ पढ़ण सां आउं ईअं महसूसु करणु लॻुसि ॼण त हिमालय जबल जी चोटी तां बीही दुनिया जे हज़ार वरियनि जी कारगुज़ारी खे सिनेमा वांगुरु ॾिसी रहियो हुअसि। तारीख़ मूंखे क़ौमनि जे नशेब, फ़राज़, तरक़ी ऐं तनज़ुल ऐं उन जे असबाब सां रोशनास करायो। आउं जंहिं ॻाल्हि खे हक़ सम्झां थो उनखे लिकाइण गुनाह सम्झी सच चई ॾियण में हबका नथो। भले सदा माण्हू मुखालफ़त लाइ आमादा थी वञनि। हक़ ऐं नाहक़ जी ख़बर पवण बाद सिर्फ़ु आर्ज़ी कामयाबी लाइ हक़ खे छॾे नाहक़ सां सुलह करणु मूंखां थी न सघंदो। ज़िंदगी ख़ुदि अमल सां वाबस्ता आहे। अमल न आहे त ज़िंदगी न आहे। ज़िंदगी जो दारोमदार जदोजहद ऐं कोशिश ते रहे थो, पर ॾिसणो इहो आहे त उहे जदोजहदूं ऐं कोशिश कहिड़नि मक़सदनि जे हसूल लाइ कयूं वञनि थियूं। मूंखे तरक़ी पसंद अदीबनि, अहले राय ऐं मुफ़्कर हज़रात ऐं नौजवान तबिके जी सलाहियत, बुलंद हिमती ऐं जज़्बे अमल में घणियूं उमेदूं आहिनि। सादगी वॾे में वॾो हुसन आहे। तज़ा ऐं नुमाइश कबाहत आहे। सादगी फितरत जी ॾात आहे। निमाइश ऐबनि जो लिकाइण आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जा कोल। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था सिलसिलो हिकु शाइर। हिकु शाइर में अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं नामियारे शाइर राशिद मोराई जी ख़ूबसूरत इनकलाबी शाइरी। राशिद मोराई लिखे थो त ए दोस्त हिम्मत सां हर मुश्किल आसान करीं त करे थो सघीं। बीमार दिलनि जो दिल वारा दरमान करीं त करे थो सघीं। जे दुनिया दौलत कान्हे का ता उनजी का परवाह न। सिर तुंहिंजो तुंहिंजे हथ वसां कुर्बान करीं त करे थो सघीं। जित वैशी आम जनम था वठनि उत पैगुंबर पैदा था थियनि। हैवान सिफ़त माण्हुनि खे तूं इंसान करीं त करे थो सघीं। हीअ ॾेह ॾुखनि में पूरो आहे, हर दिलि में ग़म जो खूरो आहे। सुख सहज संदो सिंध वासियुनि लाइ सामान करीं त करे थो सघीं। आ रात अंधेरी तूफ़ानी दरियाव अंदरि पिणु दहशत आहे। पर पार पुछण जे लइ पैदा ईमान करीं त करे थो सघीं। ही क़ौमो शाइर छा थी घुरे, हक़ हीअं में छो कोन हुरे। हर शहर जो राशिद आज़ादी उनवान करीं त करे थो सघीं। सौखा आहिनि सांग रचाइण, नांग नचाइण मुश्किल आहे। पाण पढ़ाइण सहजो आहे, मैदान मल्हाइण मुश्किल आहे। भंवर थियण में आसानी आहे, गुल जो वास वठी सघिबो। परवानो थी बाह विसाइण, जान जलाइण मुश्किल आहे। रोकण साण रहां त बचां, पर जीजल मां जी जोड़ छॾियां। साह सहाइण सवलो आहे, पर साथ सहाइण मुश्किल आहे।
मुर्की मक़्तल ॾे वञिणो आहे, मक़सदु आहे कोठ ॾिनी। कोपन जो कमु कंध कढाइण मुश्किल आहे। सिर ॾेई साख पवे थी रखणी, सदणियुनि खे सम्झाए को इश्क अवल में आसानी या तोड़ पुॼाइण मुश्किल आहे। हेरा फेरी वारो हर को ख़ुशि आहे, सूर सचण जे लाइ। कूड़ जो कलमो सोखो, सच जो ॿोल ॿुधाइण मुश्किल आहे। हाय अकल जा अंधा के राशिद खे अञा सम्झी न सघिया। मौत क़बूलण मुमकिन ना, पर ॻाट झुकाइण मुश्किल आहे। थो काण कढां कंडन जी, गुलनि सां कीअं बि गुज़ारो करिणो आहे। मूं मात मञी या मक़सद लाइ, सो ज़हर संदो ढुक भरणो आहे। मां ॻोठ सॼे जे गवन खे चारियां हिकिड़े होत पुनल जे लाइ, सो ॾींहं तते में वञिणो आहे ऐं पारे में ठहिणो आहे। दिलि दहली कान दरिया जी, दहशत खां जो सोणी सॾु कयो। मां साहिड़ आहियां सीर अंदरि, री तरह मूंखे तरणो आहे। जो ज़ालिम थिए थो ज़ुल्म करे, सो ज़ुल्म वणे ई वञिणो आहे। जंहिं मूले बंबट भड़कायो, तंहिं बि त ॿारण ॿरणो आहे। दिलि चाहे थी हिन दौर जे लाइ, मखदूम बिलावल थिया राशिद, सो ॾाढ जे घाणे में पई रत खे तेल ॿियनि लाइ करिणो आहे। पेरनि में चुभनि था पिया कंडा समाज जा, मिसकीन असां मालिक हो तख़्त ताज जा। शीहे जूं भितियूं टोड़े सघूं था असां साईं, पाबंद नाहियूं राशिदा रस्मो रिवाज जा। अञा सूर तुंहिंजी संद साणी में, अञा बि पीड़ जी थो दर्द ग़म जे घाणे में। अञा बि अख न पटींदे छा वतन जा हारी, अखियूं मकड़नि जूं अथई तुंहिंजे दाणे दाणे में। जिगर शेर जो थो रखे मर्द जेको, निजी मुश्किलनि खां भॼी कीअं न सघंदो। जंहिं जाइ ते ख़्यालु पंहिंजो अची वियो, उतां ख़्यालु पंहिंजो खॼी कीअं न सघंदो। कई ज़िंदगी ज़हर ज़ालिम घणनि जी, हींअर पाण सुख सां गुज़ारे न सघंदे। असांजो अज़मात तोखे हटायूं, असांखे तूं तिर बि हटाए न सघंदे। भॼी वञ अगरि जान प्यारी अथई ता, असां सिर जो सौदो लॻाए छॾियो आहे। अजल साम्हूं कीअं न अच तूं अजायो, असां केतिरनि खे उॾाए छॾियो आहे। सुतल शींहं आहियूं जे चुपा त चुपा, उथियासूं त तोखे भॼाए सघूं था। ही गजगोड़ सां डोह तुंहिंजो त डहंदो, ही गजगोड़ सां डोह तुंहिंजो त डहंदो। संदे ख़ाक ज़ालिम उॾाए सघूं था। पंहिंजो हक़ घुरण जे कॾहिं आहे बग़ावत, त पोइ ही बग़ावत अञा भड़कंदी पई। असर थी रखे आह ही बाह जहिड़ो, थी वेॼ ज़ालमनि जे मथां कड़कंदी पई। घणो तो अची वियो तपी बाह थियासूं, हींअर हथ रखण सां बि साड़े सघूं था। उजाड़ियो वियो जीअं आ गुलशन असांजो, असां बि ईअं ई उजाड़े सघूं था। राशिद मोराई जी ख़ूबसूरत शाइरी सां जो कि प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।